नादी नए देरे वेझो लगड़ उॾारण दौरान नींगर घर जी छित तां किरी फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी जो रिपोर्टर अख्तर अबड़ो। जी अख्तर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल नौदेरो बरसा गोठ खानवा में सीनियर सहाफ़ी है अब्दुल वहाब जरवार। उन जो पंजन वरहन जो बार है अब्दुल वासिर जो बेन बारन से गडो घर जी कोठे ते है लगाड़ा उड़ाए रहा। उन दौरान बारो जो है बेख्याली में हेठ किरी पियो, जैसे जख्मी हालत में लाड़काने के ट्रामा सेंटर दाखिल किया वियो, जिते डॉक्टरन पारा कोशिश के बावजूद बारड़े के दिमाग में धक लगन सबब उन जी हयाती न बची सकी है। बारड़े जो लाश घर पहुंचण ते रोजराड़ो मची विया है। नौदर के सहाफ़िन अब्दुल लतीफ़ सोलंकी, अख्तर अबड़ो, सलीम रज़ा सोलंकी, रहमत भुट्टो, सगीर अबड़ो, इल्ताफ़ अबड़ो समेत बेन सहाफ़िन पारां है वहाब जरवार से नींगर के लाॾाण ते है हमदर्दी जो इज़हार पिणु कयो आहे। जॾहिं त ज़िले काउंसिल लाड़काने के चेयरमैन एजाज़मंद लिगारी पारां है पिणु पैगाम जारी कयो आहे ऐं नींगर जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार कयो आहे। जी अख्तर, अवां जी महिरबानी।